पहिरीं त आउं अवामी प्रेस क्लब जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असांजे इलाइक़े जी ॾतड़ियल मारूअरनि जी जेकी आहे अहिड़े तरीक़े सां जेको उनजे मसइलनि खे हाईलाइट कयो आहे। तंहिंखां पोइ असांजा जेके नुमाइंदा आहिनि हुन में जाम साहिबु आहे, साजिद साहिबु आहे, सलमान साहिबु आहे, नूर हसन साहिबु आहे, अयाज़ साहिबु आहे। मतिलबु असांजा जेके बि लोकल जेके रहनुमा आहिनि इहे हरकत में आया आहिनि ऐं काफ़ी शयूं जेको उन्हनि जो ऐलान करे चुका आहिनि। ऐं सम्झां थो त अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं मदद ऐं मालिकी जेकॾहिं इहे असांजे माण्हुनि जी कंदा त इनशा असांजो इलाइक़ो जेको आहे सो बहितरी तरफ़ वधंदो। बाक़ी हिन वक़्तु जेको साईं वारनि जेको ऐलान कयो आहे उन में हिननि जे लाइ तॾो हिकिड़ो कचो पको घरु, उन खां अलावा हिननि जी छोकिरियुनि जे लाइ जेको आहे स्पेशली छो त हिननि जो वालिद साहिबु वॾी एज जो आहे, उहो त जेसिताईं ज़िंदा रहंदो तेसिताईं हुननि जी त रोज़गार जी बहाली कंदो रहंदो, पर उन खां बाद जेको हिननि जो छा थींदो। इन जे लाइ असां हिकिड़ी रिक्वेस्ट कई त बाबा जेको कमिरो ठाहियो था उन में अटैच बाथ प्लस नंढो हिकिड़ो किचन हुजे, उन सां गॾु हिकिड़ी मांडड़ी ठाहे ॾिनी वञे त उन मांडड़ी जे अंदरि जेको आहे नियाणियूं वेही कुझु नंढड़ियूं हिकिड़ो क़िस्म जी खिटमिठी वग़ैरह इहो टॉफ़ी वग़ैरह इहे बि फ़रोख़्त कनि त हुन जो हिकिड़ो नंढिड़ो रोज़गार बि हलंदो। प्लस हिकिड़ी सिलाई मशीन, छो त माशाल्लाह हिननि खे हुनरु अचे थो सिलाई कढ़ाईअ जो, त उहो सिलाई कढ़ाईअ जे लाइ बि हिकिड़ी का मशीन जेकी आहे उहा बि हिन खे वठी ॾिजे त हीअ प्लस हुन सां गॾु कम सां गॾु हीअ सिलाई कढ़ाई जो कमु बि जारी रखनि त इहो मुस्तक़िल माना हिकिड़ो न सेल्फ हुनजे फाइनेंसिंग वारो सिस्टम आहे त कंहिंजी मोहताजी न थिए। ठीकु आहे, त उहा शइ अल्हम्दुलिल्लाह असांजे जेके रहनुमा आया आहिनि इन्हनि वॾी उमेदूं ॾेखारियूं आहिनि। इनशा ईंदड़ कुझु ॾींहंनि में जेको आहे बहितरी जी हिते नज़र ईंदी। उन सां गॾु असांजी जाम साहिब जी अंडर में RDF जेकी NGO आहे उन्हनि बि अनाउंसमेंट कई आहे हिन जे घर जे हवाले सां ऐं जी घर जी कंस्ट्रक्शन कंदा उन जे लाइ सपोर्ट कंदा। हैंड्स वारनि बि काफ़ी शयूं जेको उन्हनि ऐलान कया हिते जेको हिकु मॉडल रूम वग़ैरह ठाहे ॾियनि था उहे बि हिन हीअ बुकेरा तक मूं अॼु विज़िट कयो आहे त हिते काफ़ी एतिरो त हिते गुरबत आहे साईं, हीअ कचा घर आहिनि। ठीकु आहे, हीअ बरसाति जे अंदरि अलाए कहिड़े तरीक़े सां हीअ पंहिंजी ज़िंदगी पिया गुज़ारीनि त हैंड्स सां वरी दुबारा अव्हांजे मार्फत चैनल जे मार्फत जेको आहे गुज़ारिश कंदुसि त साईं हिते विज़िट करियो। असां पाण जेके सोशल वर्कर छोकिरा जेके आहिनि तव्हांजे उन ते रेफरेंस ते अरशद आहे, हाकिम मुश्ताक आहे, इहे सभु गॾिजी असांखे ॿांह करियो असीं हिते हाणे निकिता आहियूं। पर इहो पहिरियों जेको इन जो क्रेडिट वञे थो अवामी प्रेस क्लब ते जंहिं जेको आहे हीउ हेॾो वॾो जेको आहे सॼो हिननि जे लाइ सपोर्ट जो इंतिज़ामु करायो आहे। वॾी महिरबानी।